अस्सलाम वालेकुम। तक़रीबन 11 थिया आहिनि। संडे आहे अॼु। मासी खे न आहे अचिणो ऐं कचिरो खणण वारो छोकिरो ईंदो आहे, उहो बि न आयो आहे। त संडे ते हुननि जी मोकल हूंदी आहे ऐं थोरी एक्स्ट्रा निंड कई। इहो मज़ो हूंदो आहे थोरी देरि ताईं सुम्हण जो, उहो बि सियारे में। गर्मी में त एॾो मज़ो न ईंदो आहे। ऐं उनखां सवाइ नाश्तो बि देरि सां कयो ऐं हाणे मां हिननि प्लांट्स खे पाणी ॾिनो आहे ऐं कुझु कचिरो बि कढियो आहे। हिननि जी थोरी घणी सफ़ाई कई ऐं हिन पासे बि। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी ख़ुशि थींदी आहियां मां हिननि खे ॾिसी, हिननि सां टाइम स्पेंड करे। ऐं जेके मथे आहिनि तव्हांखे ॾेखारियां तव्हां टेरिस मां, ही थोरा मुंहिंजा वॾा थिया आहिनि बोगनविलिया। मथे टेरिस ते इहे मां हेठि लटकाए छॾिया आहिनि। इन्हनि में सभिनी ब्रांचिस में गुल आहिनि, किन में नंढा आहिनि, किन में वॾा आहिनि। त ॾाढो सुठो थो लॻे, ॾाढो वणे थो मूंखे। इहे मां बोगनविलिया वरिता ई टेरिस जे लाइ हुया ऐं हीअ हिते जेके हिन बर्ड केजिस धोई रखिया अथमि हाणे। सो इहे साफ़ु थी विया। इहे सुकनि, थोरा ड्राई थियनि त वरी पोइ मां इन्हनि खे कंहिं ॿिए पासे हणंदमि या ॾिसां थी किथे थी इन्हनि जी जाइ ठाहियां। 3 थिया आहिनि ऐं मां वञां थी मथे। नमाज़ पढ़ी छॾी, मानी पचाए छॾी, छो त अॼु असांखे ॿोड़ त पचाइणो कोन हो। कल्ह वारा ॿोड़ बचा पिया, सिर्फ़ु मानी पचायूं, उहे खाधासीं। ऐं मथे जेको आहे पाड़े वारनि जे घर जो कमु थो थिए, त मां चेक थी करण त असांजी छिति साफ़ु कनि था या नथा कनि। इहो ॾिसणु ज़रूरी आहे। सफ़ाई कनि था पिया। हलूं था हेठि। छो त इहो चेक करणु ज़रूरी आहे, न त पोइ हिननि खे थोरो इहो भउ रहंदो, कोई ॾिसे थो, चेक करे थो, न त इहो उतो सुतो करे हलिया वेंदा। हे मुंहिंजे हिते एक्स्ट्रा टेबल ऐं कुर्सियूं पयूं आहिनि, पहिरीं बि मां ॾेखारे चुकी आहियां। वापसि था हलूं। साम्हूं मुंहिंजी लाइब्रेरी आहे। हीउ मिरर मां इलाही पहिरियों शेयर करे चुकी आहियां। हीउ मुंहिंजे हिकिड़े पुराणे कबट जो ताक़ आहे, जेके मां डेकोरेट कयो ऐं हिते लॻायो आहे। हेठि मुंहिंजी ब्लू पॉटरी जी थोरी घणी कलेक्शन। अॼु मथे वियमि त मां चयमि हिकिड़ो किताब बि खपे पियो लाइब्रेरी जे पंहिंजे कबट मां, त उहो त न मिलियो। वरी हे मूंखे नज़र आयो त मूं सोचियो इहो तव्हां सां शेयर करे छॾियां। हीउ 2006 में KFC जे तरफ़ां टीचर्स कन्वेंशन हुयो। सो हिननि सॼी सिंध में स्कूलनि खे प्रपोज़ल्स मोकिलिया ऐं कुझु क्राइटेरिया हुयो हिननि जो, त पंहिंजे टीचर्स जा तव्हां फॉर्म्स मोकिलियो जेके उन क्राइटेरिया ते पूरा पियल आहिनि। सो उन्हनि मां हिकिड़ी मां बि हुयमि। मुंहिंजे स्कूल मां सिर्फ़ु मूंखे मोकिलियो वियो, छो त हिकु त 10 साल सर्विस रिक्वायर्ड हुई ऐं ॿियो कुझु पब्लिकेशन्स जंहिंजा हुजनि, जंहिं कुझु न कुझु टीचर लिखियो हुजे। सो अल्हम्दुलिल्लाह मूंखां वधीक सीनियर्स हुया उते ऐं उन्हनि में मूंखे सिलेक्ट कयो वियो, छो त मुंहिंजे उन में क्रेडिट ते कुझु किताब हुया, कुझु ॿारहं, कुझु वॾनि जा। सो अल्हम्दुलिल्लाह मूंखे सर्विस एक्सीलेंस अवॉर्ड मिलियो। उहो अवॉर्ड बि मां कंहिं दफ़े शो करे चुकी आहियां। अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थी। हिननि हे जेको हिकिड़ो बुक छापियो, उन में सभिनी जा इंट्रोडक्शन्स ॾिना। ही मुंहिंजो आहे, हे तव्हां पढ़ी सघो था। नसरीन ताहिर वफ़ाई सेंट बोनावेंचर्स हाई स्कूल, त उनजे बारे में हिननि ॾिनो आहे त मां केतिरा साल जॉब कई आहे, छा कयो आहे, छा पढ़ियो आहे। सो मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, ॾाढो फ़ख़ुरु आहे त एॾा सीनियर टीचर हुया मूंखां, पर उन में मूंखे सिलेक्ट कयो वियो। अल्हम्दुलिल्लाह, त मूंखे अॼु दिलि चाहियो त इहो मां तव्हां सां शेयर कयां। ही टॉवल्स जेके आहिनि मां तव्हां सां कुझु शेयर कयां थी। ही बेबी टॉवल्स मां पंहिंजी भाणीजीअ लाइ ठाहिया। ही तक़रीबन 9 साल पुराणा फ़ोटोज़ आहिनि। हीअ ट्रेन ॾिसो मल्टी कलर, ऐं पाइपिंग बि टॉल हिते मल्टी कलर आहे।
ऐं हिन में ही मल्टी शेडिड पिंक में हार्ट्स ऐं पाइपिंग बि मैचिंग। उन खां अलावा ही ॾिसो हिन ते मैचिंग पाइपिंग ऐं बेबी अप्लीक थियल आहे ऐं ही क्रॉस स्टिच में लिखियल आहे 10 टाइनी फिंगर्स कुझु अहिड़ो ई हुयो। ऐं ही राजिया जा टॉवल्स आहिनि, ही मां राजिया जे लाइ ठाहिया। ही एम्ब्रॉयडरी क्रॉस स्टिच सुगन करे ॾिनी आहे, मैचिंग इन्हनि खे पाइपिंग्स मां हयूं आहिनि। ये हार्ट एम्ब्रॉयडरी इहा बि सुगन जी आहे। ऐं मां हिकु कट पीस मां टॉल वठी ईंदी हुअमि, नंढा नंढा सॉफ्ट पीसिस ॻोल्हे ऐं पोइ उन्हनि खे मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ठाहींदी हुअमि। इहो विनी द पू सुगन जो भरियल आहे। ऐं ही बाथिंग टॉवल आहे जंहिंमें मथे में टोपी ठहियल आहे ऐं टोपी जे मथां हे ॾिसो जिराफ वारो डिज़ाइन आहे, उन में ग्रीन पन बि आहिनि विच विच में, त मूं ग्रीन पाइपिंग हई आहे। ही 4-5 टॉल हादीअ लाइ ठाहिया, त हिननि जी मां वीडियो बि ठाही आहे। ॾींहुं ख़तमु थी वियो, ज़िंदगी जो हिकिड़ो ॿियो ॾींहुं ऐं सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। अॼु मां 11 बजे खां पोइ कंटिन्यू सिलाई कंदी रहियमि। जेको कुझु ॾींहं पहिरियों मां शर्ट जी डिज़ाइन कटे रखी, वॻो न कटे रखियो आहे, सलवार कमीज़ कोन कटे रखी आहे, बल्कि जेका मूंखे रहे ते कमीज़ ते डिज़ाइन ठाहिणी आहे उहा कटिंग करे रखी आहे। उन में इलाही महिनत थी लॻे, इलाही टाइम थो लॻे, त थोरो घणो उहो कमु कयुमि। ऐं ॿियो त उहो ई सिलसिलो तक़रीबन मुंहिंजे तबियत जी गड़बड़ जो जारी आहे, त उन में बि मां थोरो मज़ो न आहे। जेॾे जोश सां मां कमु कंदी आहियां एॾे जोश सां मां करे न सघी आहियां। ऐं उन खां सवाइ अॼु जेको मां तव्हां सां पंहिंजो शेयर कयो हिकिड़ो पंहिंजी नंढड़ी कामयाबी, हिकिड़ो माइल स्टोन मुंहिंजी ज़िंदगीअ में जेको मां अचीव कयो, सर्विस एक्सीलेंस अवॉर्ड, एॾी मूंखे हद खां वधीक ख़ुशी पई थिए। ऐं बसि इहे यादूं आहिनि मुंहिंजूं, इहा इज़त आहे जेका अलाह ॾिनी, इहो मान आहे जेको, इहो उनजो करम आहे जो इहो क़दुरु बि थियो आहे ज़िंदगीअ में। छो त अलाह राज़ी आहे त दुनिया में बंदा बि राज़ी आहिनि। ऐं उन खां सवाइ तव्हां सां कुझु ई हाणे तव्हां जेका आख़िर में क्लिप ॾिठी वीडियो जी, बेबी टॉवल्स, मूंखे ॾाढो शौक़ु आहे। अञा इलाही सारनि जा त मूं वटि फ़ोटो ई कोन आहिनि, न वीडियोज़ जो कोई ख़्यालु न हो उन ज़माने में, कुझु ख़ासि न हो, त उहे त आहिनि ई कोन। ऐं जेके हादीअ जा टॉवल्स आहिनि उन्हनि जी वीडियो मौजूदु आहे, जेके आख़िर में हिकिड़ी पिक्चर तव्हां ॾिठी हूंदी, उनजी पूरी वीडियो डिटेल में मौजूदु आहे, उहा तव्हां ॾिसी सघो था। शायदि लिखंदो बेबी टॉवल्स बाय नफ़रीन वफ़ाई या स्विंग आइडियाज़, उन में तव्हांखे मिली वेंदो उहो। त इहो थोरो नंढिड़ो कमु हो, ऐं छो त अॼु मां सॼे ॾींहं में कुझु ख़ासि न करे सघी आहियां। सुबुह जो सिलाई कयमि, मंझंदि जी मानी पचायमि, पर हुन में बोड़ पचाइणो न हुयो, सिर्फ़ु जेको मानियूं पचायूं 2 मां ऐं सुराण हुयासीं घर में। हाणे राति जी मानी में सुराण कुझु न कुझु ठाहे थी, छो त राति मोस्टली सभु घर में हूंदा आहिनि, पर हाणे अञा कुझु ठाहे पई त वरी तारिक ऐलान करे वियसि त मां ॿाहिरि थो वञा, मुंहिंजी मानी न पचाइजांइ। त इहो ज़िंदगी जा ई सिलसिला हलंदा रहंदा। ऐं मथे वियमि 2-3 दफ़ा, पाड़े वारनि जो घर पियो ठहे, उन्हनि जो पलस्तर वग़ैरह थियो असांजे पासे ॾांहुं, त पोइ वरी मूं चयो ईअं न त इहो सीमेंट हिते ई सॼो हेठि किरियो पियो हुजे त फर्श ते ॼमी वेंदो, इहो मूंखे पाण खे ख़्यालु रखिणो हूंदो आहे, होशियारी वठणी पवंदी आहे हर वक़्तु। ऐं हिन घर में जंहिंमें असां रहूं था, इन जी सॼी रेनोवेशन मां पाण बीही कराई हुई। ऐं प्लेलिस्ट अगरि चेक कंदव न, उन में हिकिड़ी अथव माय न्यू होम रेनोवेशन या माय होम रेनोवेशन, कुझु अहिड़ी होम रेनोवेशन त ई आहे, त उहो तव्हां चेक कयो, तव्हां ॾिसो। हिते अची मां सॼो ॾींहुं ख़ाली घर में वेहंदी हुअमि, मज़दूरनि सां मथो हणंदी हुअमि, ऐं शाम जो हिसाबु किताबु वेही कंदी हुअमि, उन्हनि जो कंहिंखे छा ॾियणो आहे, सॼा बिल रसीदूं सॼे ॾींहं वारियूं उहे जमा कंदी हुअमि। त इहे कम सॼी उमिरि मां पाण कया आहिनि, ऐं मूंखे माना इन में कोई उहो न थींदो आहे, मथे जो सूरु न आहे मुंहिंजे लाइ। ज़िंदगी जा इहे बि तजुर्बा आहिनि। सो बसि कचो फिको जेको बि अॼु नंढिड़ो व्लॉग आहे इहो तव्हां सां शेयर थी कयां। ऐं सुभाणे वारे व्लॉग जी पक नथी ॾेई सघां, छो त मां सफ़ा पाण में एनर्जी नथी, मुंहिंजो एनर्जी लेवल ख़तमु थी वियो आहे ज़रे घटि, ईअं सम्झो त मां जोश सां एॾो कमु नथी करे सघां। पोइ जॾहिं कुझु कंदमि ई न त पोइ शेयर छा कंदमि। हा, या थी सघो त ईअं कुझु यादूं, कुझु ॻाल्हियूं जेकॾहिं तव्हां ॿुधणु चाहियो त उहे कुझु पुराणी यादूं आहिनि, कुझु कचहरी आहे, कुझु ॻाल्हियूं आहिनि, इहे डेली मां तव्हां सां शेयर करण लाइ तयारु आहियां। बाक़ी महिनत जंहिं बि कम में लॻे थी उहो त फ़िलहालु मुंहिंजे लाइ पॉसिबल न आहे। ऐं जेको बि मां ट्रीटमेंट कयां थी सभु कुझु, त उन में इहो ई आहे त अञा 5-6 ॾींहं मुंहिंजी तबियत कुझु ईअं ई रहंदी। सो अलाह से ख़ैरु कंदो, अलाह रहम कंदो। हिमत हारण वारनि मां न हूंदी आहियां, पर पोइ बि आख़िर इंसानु आहियां, सही आहे न। सो अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे, मुंहिंजी तरफ़ां ॾाढियूं सारियूं दुआऊं अथव, ॾाढो सारो प्यारु, आबाद हुजो, सलामत हुजो। ऐं यकीन कयो त हीअं मां उथी अचे वीडियोज़ बि इन लाइ थी ठाहियां जो तव्हां सभु मूंखे एॾो एप्रिशिएट था कयो ऐं तव्हां इंतज़ारु था कयो मुंहिंजी वीडियोज़ जो, त मुंहिंजी हिमत थी वञे। वरी मूंखे दिलि में ॾुख बि थिए थो, न ठाहींदमि त वरी सभिनी खे मायूसी थींदी।
सो कुझु न कुझु कचो पको, कुझु यादूं, कुझु ॻाल्हियूं, कुझु थोरो घणो कमु, ऐं वरी इनशा अलाह चाहियो त वरी घणा कम बि थी वेंदा, अलाह कंदो, उहो तव्हां सां मां ज़रूरु शेयर कंदमि। सो हाणे मोकिलायूं था, ज़िंदगी रही, अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में अलाए कंहिं कम सां, किन ॻाल्हियुनि सां, किन यादुनि सां मां कुझु चई नथी सघां। सो अलाह चाहियो त वरी मिलंदासीं, तेसिताईं अलाह भाई।